संगत अस्सलाम वालेकुम या अली मदद। आशूरा आहिनि मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा यादि जा ॾिहाड़ा आहिनि, शहादत जा आहे। भिटाई साहब जो हिकिड़ो बैत तव्हांखे ॿुधायां, ऊनो ॾाढो आहे, मौला हुसैन अलैहिस्सलाम जी शान में अथसि। फरमायूं त चार तरारियूं चेल में ॿधी ॿ पागूं, चार तरारियूं चेल में ॿधी ॿ पागूं, अॻियनि जूं आगूं कंवर किले में मोखियूं। भिटाई साहब इहो जेको बैत चयो आहे, चार तरारियूं चेल में, हिकिड़ी तलवार मुस्तफ़ा पाक जी, ॿी तलवार मौला अली अलैहिस्सलाम जी, टीं तलवार मौला इमाम हसन अलैहिस्सलाम जी, चौथीं तलवार मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी। भिटाई साहब चए थो चार तरारियूं इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे ॿधल हुयूं चेल में, जॾहिं साईं करबला जे मैदान में लही आया हा। चार तरारियूं चेल में ॿधी ॿ पागूं, अॻियनि जूं आगूं कंवर किले में मोखियूं। अॻियनि नबियनि जूं जेके सहवां पियल हुयूं ऐं मौला अली अलैहिस्सलाम जो हिकु सजदो रहियल हो, हिकु सजदे कंदे शहीद थिया हा। उहो सजदो जेको रहियल हुयो उहो बि साईं जन हिते पूरो कयो, उहो सजदो ॾियणु फरमायूं। उहे सभिनी जा सजदा हिते अची विया। करबला जो मैदान, जीअं अलामा इक़बाल हिकिड़ो शेर चयो हुयो, अलामा इक़बाल फरमायो त अजब तमाशा हुआ इस्लाम की तकदीर के साथ, कत्ल शबीर हुआ नारे तकबीर के साथ। या अली मदद।